प्ले कश्मीर हेड कंदाकोट के कच्चे वारे इलाइक़े दुरानीमार थाने की हद में 4 ॾींहं अॻु पुलिस के मुबैना मुक़ाबले में मारजी वेल्डो वारी टक्कर सब्ज़ोई ऐं साथियुनि के वाक़े बाबत सब्ज़ोई बिरादरी जो ताज़ो वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियो आहे। पुलिस के मुबैना मुक़ाबले में मारजी वेल्डो वारनि जे वारसनि जो छा चवणु आहे, अचो त वायरल थियल वीडियो में ॿुधूं था। मुझे अर्ज़ु इहो आहे त कल्ह चौथों ॾियारो मां वीडियो वायरल कयो, उन में भी का शइ मुंहिंजी हिन टाइम ताईं न थी आहे। लाशनि जे बारे में अॼु पंजों ॾियारो अचे थो, अॼु पंजों ॾियारो आहे त मुंहिंजूं न्याणियूं कोर्टनि में ऐं निमाइदनि जे ऑफिसनि में धिका खाई मोटी अचनि थियूं। लाश मूंखे अमजद साहब एसपी नथो ॾे, इहो टक्कर ऐं साबल जे लाश जे लाइ इहो नथो ॾे। छाजे करे, कहिड़ो वजह आहे, कहिड़ी ॻाल्हि आहे, कहिड़ी कोर्ट आहे इंसाफ़ करण वारी, त मां उन कोर्ट ते जो दर खड़कायां। जेकॾहिं मुंहिंजी सिंध IG खे अपील आहे, सिंध DIG खे अपील आहे, वज़ीर आज़म खे अपील आहे, वज़ीर आला खे अपील आहे त इहो मुंहिंजे लाइ बिल पास थी आयो आहे या पूरे पाकिस्तान लाइ आहे या कश्मीर ज़िले लाइ आहे या हिकिड़ो सॼनि ज़िलनि जे लाइ आहे, त इहो मूंखे हलो जो को बि मौक़िफ़ नथा मिले। इहो मौक़िफ़ मूंखे ॿुधायो तव्हां अज़ीज़नि क़रीबनि ॿाहिरनि IG सिंध DIG खे आहे। मां जूं बल्कि न्याणियूं न आहिनि, सारी सिंध जूं न्याणियूं आहिनि। अॼु इहे मां जूं न्याणियूं धिका खाइनि थियूं, सुबुह सॼी सिंध जूं न्याणियूं धिका खाईंदियूं। इहो कानून कहिड़ो आयो आहे, इन कानून जी वजह मूंखे का बि हिन महिल ताईं पेशी न पई आहे। SP जो दावा कर तो लाश असां वारसनि हवाले कर, कुझु बि न आहे साईं जे वारसनि हवाले करना त ॿीहर मां छाजे लाइ न्याणियुनि खे धिकानि में मोकिलियां, मुंहिंजूं न्याणियूं धिका खाइजी वठनि थियूं। इहो कानून नओं आयो आहे या अॻु आहे या थियो आहे, इन जी अपील आहे मुंहिंजी। ख़ुदा कारण कई वञे, मुंहिंजे वज़ीर आज़म खे, वज़ीर आला खे अपील आहे त मासां ख़ुदा कारण कई वञे। मासां ख़ुदा कारण नथा करनि त मैथनि ते ख़ुदा कारण कई वञे त मुसलमाननि जा मैथ आहिनि, ईअं न थियो वञे। इहो साईं मुंहिंजी अपील आहे, दरख़्वास्त इहा ई आहे। मुंहिंजी तव्हां रब खे आहे, मुंहिंजी रब ॿुधो, ॿियो को बि ऑफिसर नथो ॿुधे। जी महिरबानी साईं।